अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तान ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ मलाजी। तलार कराची में सिंध रवादारी मार्च ते पुलिस चढ़ाई ऐं जीएस सिंध मुआज़ चेयरमैन रियाज़ चांडी और डॉक्टर न्याज़ कलानी समेत सिंध जे बेरक अदीबनि दानिशवरनि ऐं न्याणियुनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे पुलिस तशद्दुद ऐं तज़लील वारे अमल ख़िलाफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे सॾ ते अॼु सॼे सिंध में कारो ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान ते तलार में बि क़ौमी कारकुननि पारां ॿांह ते कारियूं पटियूं ॿधे हथनि में प्ले कार्ड ऐं झंडा खणी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे कारो ॾींहुं मल्हायो वियो। उन मौक़े ते जीएस सिंध मुआज़ अॻवान राजेश कुमार फराज़ सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो, कराची में रवादारी मार्च ते पुलिस तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त सिंध सूफ़ीन ऐं अमन जी धरती आहे। हिते मज़हबी इंतिहा पसंद कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। एहतजाज हर माण्हू जो जमहूरी हक़ आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण तां ध्यानु हटाइण लाइ सिंध में मज़हबी इंतिहा पसंद खे जनम ॾेई रही आहे।